हज़रत अबू अय्यूब अंसारी रज़ियल्लाहु ताला अन्हु जो सहाबी पाण फरमाइनि था त हिकिड़ो शख़्स उठ जी लगाम पकड़े उन रस्सी पकड़े हुज़ूर दरबार में हाज़िरी क़बूल कई। पाण फरमाइनि था त अरफा जी शाम जो वक़्तु हिकिड़ो शख़्स उठ जी रस्सी पकड़े अरफा जी शाम वारे टाइम असां वेठा हुज़ूर दरबार में हाज़िरी ख़िदमत आज चवण लॻो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या रसूलल्लाह मूंखे अहिड़ो को अमल ॿुधायो जंहिंसां जन्नत मुंहिंजी पकी थी आहे। कंहिंखे शौक़ु जन्नत में वञण जो शौक़ु आहे? हाणे इहो जो ॿुधायो त मदीने वारा साईं हुनखे कहिड़ो अमल था ॿुधायो? हुनजो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या रसूलल्लाह अहिड़ो अमल ॿुधायो जेको मां उहो अमल कंदो अचां, मां उहो अमल दोहराईंदो अचां। या रसूलल्लाह मुंहिंजो अमल सॼी ज़िंदगी रहंदो अचे जंहिंसां मुंहिंजी जन्नत में वञणु पको थी वञे। या रसूलल्लाह जन्नत में वञणु आसान थी वञे, का मुश्किलात न हुजे, का तकलीफ़ न हुजे। मदीने वारा साईं पाण फरमायोसि त छा जन्नत में न थो चाहे? अशरी आहे हुनजो या रसूलल्लाह ज़रूरु। त मदीने वारा साईं पाण फरमायोसि पहिरीं शइ कंहिंखे बि अल्लाह ताला जे शरीक न कयो। अल्लाह ताला सां कंहिंखे शरीक न कयो, इनखे कंहिंखे बि अल्लाह न कयो। सभु अल्लाह ताला जा बंदा आहिनि, अल्लाह ताला जे शरीक कंहिंखे न कयो, कंहिंखे ख़ुदा न कयो। कंहिंखे असांजे जहान में ॿुधाया जो बोलिया अल्लाह जे दरबार में आहिनि, उहो चवंदा त हे असांजो अल्लाह आहे, बसि असां जहान में अल्लाह है, बस इंशाअल्लाह कम थी बोले अल्लाह के अल्लाह ताला अता कयो तो जंहिंजे लाइ दुआ घुरनि, जंहिंजे लाइ सिफारिश कनि, अल्लाह ताला उनखे अता करे छॾींदो। पर मदीने वारा साईं पाण फरमाइनि था त उनखे अल्लाह ताला सां क़रीब न कयो, उनखे अल्लाह न चयो। पहिरीं शइ त कंहिंखे अल्लाह न कयो, अल्लाह ताला जे क़रीब कंहिंखे न कयो। ॿी ॻाल्हि मदीने वारा साईं पाण फरमायो त निमाज़ सख़्ती सां क़ाइमु करो, पर टाइम ते निमाज़ क़ाइमु करो। कंहिंजी आदत वरी हूंदी आहे, मिसाल कोई ज़ोर जी निमाज़ पढ़ंदो न, उहो रहिजी वेंदो त छा कंदो, टे बारी जी वञी करीब करीब पढ़ंदो, या टे बार रहिजी वेंदी त सजल ते टाइम में ई गॾु निमाज़ पढ़ंदो। मदीने वारा साईं फरमाइनि था त निमाज़ वक़्त ते पढ़ ऐं पाबंदी सां निमाज़ क़ाइमु कर। उन खां बाद मदीने वारा साईं पाण फरमाइनि तूं ज़कात अदा कर, ज़कात ॾे, माल लिकाए न रख, ज़कात वारो हिसो ज़कात ॾे, ख़ैर कढ। उन खां बाद में मदीने वारा साईं फरमायो तूं सुलह राज़ी कर, अल्लाह ताला तोखे जन्नत में मक़ाम अता कंदो। जन्नत में वञण जो करीब हूंदो। इहे शयूं अगरि असां रखियूंसीं, क़ाइमु कयूंसीं, मुंहिंजा जन्नत में वञणु बिल्कुलु आसान। ॿियूं नेकियूं उनखे इहो जन्नत में वञण जो रस्तो जेके असां ॿियूं नेकियूं कंदासीं उहे उन मक़ाम खे बुलंद कंदो। या सम्झो मिसाल जन्नत में असां प्लाट मिली वियो, हाणे उनखे जॻह ठाहिण लाइ सिरूं खपनि, सीमेंट खपे, बजरी खपे, असां मज़दूर खपनि, पोइ ॿियूं नेकियूं मिलाईंदो त उहो जॻह बि ठही, मकान ठही वेंदो। मुंहिंजा कोशिशि सुलह रखी रखंदा आहियूं, असां क़तल तालुक़ न कयूं, कंहिंखे रिश्ता पंहिंजा टोड़ियो न। तव्हां सां अगरि कोई रिश्तो टोड़े त तव्हां कॾहिं बि क़तल तालुक़ न कयो।